मलीरमा, जिथे शाह लतीफ़ पुलिस जी कार्रवाई मुक़ाबले खां पोइ लंगड़ा गैंग रफ़्तार पुलिस 7 ॼणनि खे ॿधल टोले खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कब्ज़े मां लखें रुपयनि जी फुरकियल सामान बि हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में शौकत, ज़ाकिर, याकूब, हम्माद, आमिर ऐं ॿिया शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, शाह लतीफ़ थाणे जी पुलिस ॻुझी इतला ते कार्रवाई कंदे लंगड़ा गैंग आहे उन जे 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जवाबदारनि वटां जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जो क़ीमती सामान, लखें रुपया, टैबलेट सेट, मोबाइल फ़ोन्स ऐं हिकु फुरकियल मोटरसाइकिल बि पिणु हथ कई आहे। ऐसे जो चवणु आहे त 7 ॼणनि में शौकत, हमाद ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खां जांच जारी आहे। केस दाख़िल करे जांच पुलिस हवाले कयो वियो आहे। उन्हनि इहो चयो आहे त वधीक उन्हनि एतिराफ़ कंदे चयो आहे त उन जेको 50 खां वधीक जेके आहिनि वारदातूं कयूं आहिनि, जिन में उन्हनि मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि खां क़ीमती सामान, मोबाइल फ़ोन्स, टैबलेट सेट्स, लैपटॉप ऐं ॿियो क़ीमती सामान जेको आहे फुर कयो आहे। हीअ गैंग जेको आहे मलीर ऐं भर पासे जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको आहे वारदातूं कंदी हुई। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।